ब्राइट फ्यूचर पब्लिक स्कूल कुंभ में सांसी मेलो लगायो वियो जंहिंमें वॾे अंग में वालिदैन उस्तादनि शहरनि समाजी अॻुवाणनि शिरकत कई। इन मौक़े ते ब्राइट फ्यूचर पब्लिक स्कूल कुंभ जे शागिर्दनि पारां मुख़्तलिफ़ स्टॉल लगाया विया जिन ते सर्किट सिस्टम बिजली पैदा करण समेत एग्रीकल्चर ऐं साइंसी प्रोजेक्टनि जी नुमाइश कई वई। इन मौक़े ते कुंभ जे रवासी शागिर्दनि जे वालिदैन समाजी अॻुवाणनि शरफुद्दीन ऐं ॿियनि शिरकत कई। मीडिया सां ॻाल्हाईंदे ब्राइट फ्यूचर स्कूल कुंभ जे एडमिनिस्ट्रेटर उस्ताद कमर अब्बास वसाण, उस्ताद गुलाम रज़ा तमरानी ऐं ॿियनि चयो त ब्राइट फ्यूचर पब्लिक स्कूल कुंभ जे शागिर्दनि ऐं शागिर्दाणियुनि पारां साइंसी स्टॉल लगाए तमामु बहितरीन कमु कयो वियो आहे। अहिड़ा स्टॉल कुंभ जे हर हिकु स्कूल में लॻाइण घुरिजनि। टंडो गुलाम जी हद में हर हफ़्ते लॻंदड़ तलहार मालपड़ी अवाम लाइ आज़ाद बणिजी बि हर हफ़्ते मालपड़ी मुख्य हैदराबाद रोड ते लॻाई वञे थी जंहिं सबबु केतिरा ई कलाक मेन रोड बंदि हुजण सबबु एमरजेंसी वारा मरीज़ स्कूली शागिर्द ड्यूटियुनि ते वेंदड़ मुलाज़िम सख़्त परेशानी खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। इलाइक़े वासियुनि पारां बार बार शिकायतुनि बावजूदि बासर ठेकेदार किराए खां आजो आहे इंतिज़ामिया कंहिं क़िस्म जो को तहरीक वठण लाइ तयारु नाहे। रहवासियुनि पारां ज़िले इंतिज़ामिया खां मुतालबो कयो आहे त मालपड़ी जे ठेकेदार ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे मालपड़ी मुख्य रोड तां हटाए अवाम खे अज़ाब खां बचायो वञे। क़ौमी टीम जो क्रिकेटर शाहिद खान आफरीदी गढ़ी खुदाबख्श भुट्टो पहुची वियो। शहीद बेनज़ीर भुट्टो, शहीद जुल्फ़कार भुट्टो, बेगम नुसरत भुट्टो समेत ॿियनि शहीदनि जे मज़ारनि ते हाज़िरी भरे गुल रखिया ऐं दुआ पढ़ी। शाहिद आफरीदी मज़ार अंदरि शोधा गली जो विज़िट कयो। इन मौक़े ते लाड़काणे जो एसएसपी मसूद अहमद बंगश साण गॾु तंगवाणी टैक्सी ड्राइवर एहसान चोलाणी, संदसि भाउ मुमताज़ चोलाणी, मासूम ॿारनि समेत मीडिया सेंटर ते पहुची प्लाट जो कूड़ो खातो ॾींदड़ अब्दुल सत्तार शेख ख़िलाफ़ एहतजाज कयो। संदन चवणु हो त 900 फुट जी जाइ 1960 फुट ॼाणाए खेनि ॾिनी वई आहे। हुन जो त रिकॉर्ड मूजिबि ज़मीन 900 फुट आहे, बाक़ी कूड़ो खातो ठाराए ॾिनो वियो आहे। डॉक्टर सत्तार शेख असां जाइ वरिती स्टाम हे 7 फार्म जी फोटो कापी आहे। असांखे चई मुंहिंजो खातो आहे, असां 11 महीने उनखे पैसा ॾिनासीं, सर्टिफिकेट घुरूंसि था। हाणे चए थो उहो हे खातो कूड़ो ॾिनो अथसि असांखे। मां 14 लाख रुपए जाइ वरिती आहे, 1960 फुट जेको एजेंसी ते सौदो कयो अथसि मूंसां। हाणे उनजो मूंखे कूड़ो खातो 1960 जो कूड़ो खातो ॾेई हाणे मां सर्टिफिकेट जे लाइ जो वञा थो त चए थो इहो मां सरकारी ठारायो तोखे मां 960 जो खातो ॾींदुमि। हुननि डीसी कश्मीर मुनाली मठियाणी समेत वसवारनि खां अपील कई त नोटिस वठी कूड़ो खातो ठाहे ॾींदड़ ऐं प्लाट विकिरो कंदड़ ख़िलाफ़ कार्रवाई करे उन्हनि सां इंसाफ़ कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk